जंहिंजो नाम दरिया ते वटि कमियां हिका न का अहिड़ो दूल्हा होशियार मखणा होशियार थी वियो तूं यार ॾाढो वाह 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 हे मुंहिंजा शहंशाह हाणे माइक बि खणी छॾी हथ में अॻिते अलाए छा कंदो अॼु खां स्टार्ट कई हा पुट माया जाम कुझु कराईंदी आहे वाह 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 पहिरियों तबले वारो पोइ ऑर्गेनाइज़र थियो अॼु माइक बि खणी छॾी अॻे पोइ ऑल इन वन थी वेंदो हा ख़ुशि रहो यार तूं जीअं बि हुजे ख़ुशि रहो हे मुंहिंजा शहंशाह शाह समस्त APMC परिवार मां परिवार ई चवां APMC परिवार समस्त फ्रूट मार्केट सभई प्यारा प्रेमी गॾिजी पलो था पर असांजा दादा विकीअ जा कान जा रास कयो दया जी नज़र कयो हिन विकीअ खे बि पुटड़ो बख़्शियो दया कयो आशीर्वाद कयो ऐं असांजो सागर सूरज बचरन जी रहिजी अचे प्रवीण कुमार धनाराम परिवार कीअं विसारियूं धने भले खे बि प्रेमी सतगुरनि जो प्यारो आशीर्वाद कजो रहिजी अचे बंटी टीकमदास बजाज परिवार ख़ाली ॻाल्हियुनि वारो बाबू कमु करे नथो ॾे दया कयो कृपा कयो रहिजी अचे गुरनेमल जी बि रहिजी अचे आशीर्वाद कयो तव्हांजी शेवा कंदा रहनि असांजो प्यारो सुनील बचरे जी भी रहिजी अचे दया कजो कृपा कजो देवा जी भी रहिजी अचे पिता सां पी संसारी यात्रा समाप्त करे तव्हां वटि आहिनि दया कजो रहिजी अचे सुनील जी रहिजी अचे कृपा कजो सागर सूरज जी भी रहिजी अचे दया कयो ॿिया बि जेके सभई प्यारा आहिनि APMC वारा सभिनी प्यारनि जी रहिजी अचे नाम जो दान छननि जो ध्यानु तव्हांजी शेवा कंदा रहनि आशीर्वाद कजो मेलो बि अॻे खां अॻिड़ो हले कार्य बि सुख सां रास थी जन दया जी नज़र कजो कृपा कजो कबे दाता दया तुंहिंजी जी मजा सहिंजी कवि गिरीश धंधे में बरकत पैदा आके असरानी परिवार जी भी रहिजी अचे छा नालो तव्हांजो गिरीश आशीर्वाद कजो रहिजी अचे रवि ऐं मनीष जी भी रहिजी अचे दया कजो गुरनोमल ॿिया बि जेके प्यारा आहिनि सभिनी तव्हांजो नालो श्यामलाल जी भी रहिजी अचे सारी संगत जो पलव सभिनी जी रहिजी अचे सिंधी युद्ध मंडल जी रहिजी अचे दया कजो अचनि जे आशा करे अॼु तो वटि घोट घणा राजोशी जुंगत घणा